हिकिड़ो सुंदर प्रसंग भगवान जी कृपा जो, भगवान जी करुणा जो जेको प्रसंग लिखियल आहे कंभ रामायण। दक्षिण भारत में संतन रचना कई आहे। तुलसीदास जी महाराज जेकी रामायण जी रचना कई वो तो रामचरितमानस है न, ऐं वाल्मीकि महाराज जेकी रचना कई वो वाल्मीकि रामायण। हिकिड़ो तो कंभ रामायण वो संतन रचना कई। उनमें हिकिड़ो ॾाढो सुंदर भगवान जो प्रसंग ईंदो आहे साध संगत जी। चओ जय श्री कृष्ण। जेॾीमल रावण जो ऐं भगवान रघुनाथ जो लंका में युद्ध थियणो हुयो, अना भगवान जेॾीमल लंका न पहुता हुया त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, तव्हां नालो बि ॿुधियो हूंदो रामेश्वरम है न। उते भगवान शिवलिंग जी स्थापना कई। भगवान उते युद्ध खां पहिरों भगवान उते यज्ञ कयो, हवन कयो ऐं उते स्थापना कई शिवलिंग जी रामेश्वरम में। चओ हरे राम। तो भगवान के यज्ञ करणो हुयो तो भगवान ग्रस्त जीवन में भी हुया तो सीता माता जी भी जरूरत हुई हवन जे लाए, यज्ञ जे लाए, ऐं हिकिड़े पंडित जी भी जरूरत हुई। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। पंडित जी भी जरूरत हुई, सीता माता जी भी जरूरत हुई ओडीमल। तड़ी भगवान रघुनाथ खबर तो छा कयो, चयो भाई पंडित जी जी जरूरत आ, के विद्वान ब्राह्मण जी जरूरत आ जेको अची करे यज्ञ भी कराए ऐं जेको सब कुछ हवन यज्ञ जानंदो होजे, सब उनके ईंदो होजे। एड़ो केर आ, केर आ? तड़ी राम जी चवण लगा भैया ॾाढो विद्वान तो, ॾाढो ज्ञानी तो, सब जाने वो ये कर्म कांड, सब कुछ उनके ईंदो तो। प्रभु नालो? चवण लगा रावण। चओ हरे राम। रावण सब कुछ जाने, उनके ता न्योतो ॾियो कि वो पाण अचे ऐं हवन कराए, यज्ञ कराए। तो भगवान प्रस्ताव मोकलियो कि तहां अचो हिते यज्ञ भी करायो ऐं सीता के भी गॾु वठी अचो। सोचो जंहिंसां युद्ध थियणो आहे, जंहिंजे लाइ युद्ध थियणो आहे, भगवान उनखे ई था चवनि कि तहां अचो यज्ञ करायो ऐं गॾु सीता के भी वठी अचो। चओ हरे राम। हरे राम। हाणे रावण वो विचार करे पियो सके कि मां वञा, भैया उन्हनि जी पूरी सेना हूंदी, मूंखे उते ई विहारे छॾनि त, उते ई मूंसां अकेले में युद्ध करे ऐं सीता के खणी हली वञनि त। पर रावण भी समझे पियो कि प्रस्ताव के मोकिलियो आहे, निमंत्रण के मोकिलियो आहे? राम, रघुनाथ। वो कॾहिं छल न कंदा आहिनि, उन्हनि जे मन में कॾहिं कपट न हूंदो आहे। रावण तुरंत राजी थियो कि ठीक आहे मां ईंदुमि, ऐं रावण आयो भी। चओ हरे राम। हरे राम। ॾाढो विशाल यज्ञ थियो, हवन थियो, भगवान स्थापना कई, माता सीता भी गॾु आई। ऐं जीअं राम जी वचन ॾिनो कि यज्ञ थींदो पोइ तव्हां हली वञिजो सीता के भले वापसि वठी, तीअं ई थियो। पर जीअं यज्ञ थियो त राम जी चवनि था कि हाणे तव्हां यज्ञ करायो आहे, तव्हां विप्रदेव आयो, तव्हां ब्राह्मण आयो, तव्हां पंडित आयो, हाणे तव्हां कोई दक्षिणा ॿुधायो त असां तव्हांखे दक्षिणा ॾियूं। रावण मुस्कुराइण लॻो, चवण लॻो तव्हां मूंखे छा दक्षिणा ॾींदव? तव्हां त पाण वनवास में आयो, तव्हां वटि त कुझु आहे कोन, ऐं मूं वटि सोने जी लंका आहे। चओ हरे राम। भला तव्हां मूंखे छा दक्षिणा ॾींदव? भगवान चवंदा न तॾहिं बि तूं कुझु घुर, मां तव्हांखे ज़रूरु ॾींदुमि, जेको तव्हां घुरो। तव्हां यज्ञ करायो आहे त दक्षिणा ठहे ते असां तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। त ख़बर अथव रावण छा घुरियो? मुस्कुराए करे रावण चवण लॻो कि तव्हां मूंखे बसि 2 वचन ॾियो। कहिड़ा वचन? पहिरों वचन चए थो
कि जॾहिं तव्हां युद्ध कंदव मूंसां गॾु लड़ाई कंदव त युद्ध में जेॾी महिल साम्हूं साम्हूं हूंदासीं तव्हां एतिरो वचन ॾियो कि तव्हां मुंहिंजे साम्हूं मुस्कुराईंदव न। चओ हरे राम। तव्हां उते मुस्कुराइजो न। भगवान ओॾी महिल ई मुस्कुराए चई बसि बसि इहो ई मुस्कुराइजो न उते। अगरि तव्हां उते लड़ाई झगड़े में भी युद्ध में भी मुस्कुराए छॾींदव त मां त धनुष बाण सभु छॾे उते तव्हांजी मुस्कुराहट ते ई फिदा थी वेंदुमि। मां त लड़ाई झगड़ा छॾे छॾींदुमि। त तव्हां इहो वचन ॾियो कि तव्हां युद्ध जे विच में मुस्कुराईंदव न। भगवान चयो वचन। ॿियो गुरु भाई, ॿियो रावण भी हथ जोड़े भगवान रघुनाथ जे साम्हूं चए थो, हे रघुनाथ, ॿियो तव्हां इहो वचन ॾियो कि युद्ध में मां तव्हांजे हथों ई मारियो वञा, मूंखे ॿियो कोई न मारे। युद्ध थिए त जेको मुंहिंजे शरीर ते अगरि बाण भी लॻे, तीर भी लॻे त उहो तव्हांजे हथ मां लॻे। मूंखे अगरि मुक्ति भी मिले त उहो तव्हांजे हथ मां मिले, ॿियो कंहिंजे हथ मां न। ये ॿ वचन रावण घुरिया राम जी खां। राम जी मुस्कुराए करे चवण लॻा वचन। वचन ॾिनोसीं भाई तोखे।